हैदराबाद में आइस जहिड़े ज़हरीले नशे हज़ारे नौजवाननि ऐं नारियुनि जूं ज़िंदगियूं तबाह करे छॾियूं आहिनि ऐं पुलिस तोड़े ॿिनि खातनि जी मंशियात फ़रोशनि सां मिली भगत करे ख़ासि तौर कासमाबाद में आइस जो विकिरो खुलेआम जारी आहे। इहो धंधो हींअर अॻे मर्द कंदा हुया धंधो, हाणे इहो कासमाबाद हैदराबाद में इहो धंधो औरतूं थियूं कनि। हिकु हिकु कैफ़े ते टे टे चारि चारि छोकिरियूं जेको आहे सो उहे विहारनि था। उहे छोकिरियुनि खे इहो टास्क ॾियनि था त तव्हां वञी छोकिरा वठी अचो। पोइ छोकिरा उहो पंहिंजी दोस्तीअ में उहे छोकिरियूं वठी अचनि थियूं। उन्हनि खे हफ़्तो ॾेढ हफ़्तो 10 ॾींहं 15 ॾींहं टेबल ते उन कैफ़े ते विहारनि थियूं। पोइ उनखे उहो शीशो आइस उहो सॼो थिए थो पंहिंजी दोस्तीअ में फासाए। जॾहिं हिकिड़ो हफ़्तो उहे इहो आइस वठनि था ऐं शीशो वठनि था त पोइ हू आदी बणिजी वञनि था। हैदराबाद वासियुनि जो चवणु आहे त पुलिस पारां मंशियात फ़रोशनि खे ॾिनल मुबैना मोकल सबबु आइस जो विकिरो तेज़ थी वियो आहे। संदन इल्ज़ाम आहे त पुलिस उन ज़हर जे विकिरे खे बंदि कराइण बदिरां हथी वठाइण में मसरूफ़ आहे। शहर भर में ये मंशियात का कारोबार बिल्कुल उरूज पर है और कहा जाता है कि बाकायदा इसको मोकल दी जाती है। एक वर्ड होता है मोकल, इजाज़त दी जाती है कि वो आप मंशियात बेचें। तो इतना पूरे शहर में ये मंशियात का कारोबार जारी है। कासमाबाद चले जाएँ तो वहाँ आपको लड़कियाँ दिखेंगी मंशियात देते हुए। अगर आप चले जाएँ नजीबाबाद पुल के नीचे तो वहाँ बाकायदा खुलेआम मंशियात बिक्री है। थाणे जे हद जो जेको SHO आहे उहो गुटको बंदि नथो कराए सघे। सभु कुझु कमु करे सघे थो, बाक़ी पंहिंजो नशो बंदि नथो कराए सघे। कैफ़े ते जेके शीशा आइस हलनि था इहो नथो बंदि कराए सघे। ॾिसो त पुलिस खे बिल्कुलु ख़बर आहे त केरु केरु हीउ विकिरो करे रहियो आहे, केरु केरु कीअं कीअं हलाए रहियो आहे। मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हीअ हिन ते एक्शन छो नथा खणनि। तव्हां ॾिसो त नओं नस्ल जेके नौजवान आहिनि असांजा उहे तबाहूं बर्बाद थी रहिया आहिनि हिन नशे जे करे। आइस जे खुलेआम विकिरे सबबु यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस जा हज़ारे शागिर्द पंहिंजी पढ़ाई अध में छॾे हिन ज़हरीले नशे जो शिकार थी पंहिंजूं ज़िंदगियूं तबाह करे रहिया आहिनि त साॻे वक़्तु उन्हनि नौजवाननि जा घर पिणु तबाह थी रहिया आहिनि। ख़ुदा कंहिंसां दुश्मनी हुजे उनखे आइस पीआर छॾिजे। आइस पीअण वारो माण्हू दुनिया मां तर्क थी वेंदो आहे। न माउ पीउ जो रहंदो आहे, न पंहिंजे बच्चनि जो रहंदो आहे। मासूम नंढड़ा नंढड़ा ॿार आइस पीअनि था। छो? विकिरो सरेआम आम हले थो इन करे। ख़ुदारा असां SSP साहब खे रिक्वेस्ट कयूं था कि हिन शइ ते तमामु कंट्रोल कजे। जो माण्हू आइस खपाए थो उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी। हैदराबाद वासियुनि मुतालबो कयो आहे त सिंध सरकार जो इख़्तियारियूं तोड़े अदालत सगोरी हिन गंभीर मामले जो सख़्तीअ सां नोटिस वठनि ऐं मंशियात फ़रोशनि तोड़े संदन सरपरस्त सरकारी अमलदारनि ऐं अहलकारनि ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे त जीअं नौजवान नसुल तबाह थियण खां बची सघे।